अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी गीतन जी बेहतरीन ऐं नाले वारी ॻाइणी नाइला बाबू। नाइला बाबू केरु ऐं किथां जी आहे? नाइला बाबू खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? नाइला बाबू हींअर फनकारी छॾे अदाकारी छो करे थी? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी नाले वारी ॻाइणी नाइला बाबू। गुलकारा नाइला बाबू सिंध जी हिकु बहितरीन लोक गुलकारा आहे। नाइला बाबू खे शोबिस जी दुनिया में अटकल 20 साल खां मथे थी चुका आहिनि। हींअर नाइला बाबू जी उमिरि अटकल 50 साल खां मथे आहे। नाइला बाबू शादीशुदा आहे ऐं बाबू मस्तोई उनजे मुड़ुस जो नालो आहे। नाइला बाबू सभ खां पहिरियां मुड़ुस सां गॾु सिंधी टेली फिल्मुनि में कमु कंदी हुई, जंहिंमें चांडियो, शानी, टांगे वारी, खूनी औरत ऐं ॿिया बि केतिरा ई सिंधी टेली फिल्म मौजूदु आहिनि। सिंधी फिल्मुनि खां सुठी मोट न मिलण सबबु हिन गुलकारी शुरू कई ऐं ख़ूब शोहरत माणी ऐं हिकु दफ़ो ॿीहर गुलकारी छॾे सिंध टीवी जे सोप सीरियल दूलाब में बतौर हीरोइन जे ॿीहर ड्रामनि में कमु करे रही आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।